अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जे तरफ़। या दोस्तों जीअं त सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड में अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शेर दिल हिकु रस्ते तां वेंदो, उते हुनखे मनठार गॾंदो, मनठार हुनखे मारण जी कोशिशि कंदो पर शेर दिल उतां भॼी निकिरंदो। शेर दिल जा भाॻवला ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नूरल ऐं मनठार वारा पाण में ठही वेंदा ऐं मनठार पंहिंजी रज़ामंदी सां राज़ी थी करे पंहिंजी धीअ जी शादी यानी राबेल जी शादी मल्हार सां कराईंदो। मेगा सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ एपिसोड में तमामु घणो मज़ो थियण वारो आहे, छो जो हुनजी वॾेरे जी शादी राबेल सां न थींदी ऐं हुनजी शादी मल्हार सां ई थींदी, छो जो मनठार हाणे राज़ी थी वियो आहे। दोस्तों ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ड्रामे में ईंदड़ एपिसोड में कुझु नवां अदाकार बि एंट्री करे चुका आहिनि। एंट्री कंदा जीअं टिकटॉक ते फ़नी अदाकार हुयो कीरो ॿोड़ियो या अकबर बुख्ती। दोस्तों मुंहिंजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकर पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। ॾींदा मूंखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।